पल आया, नीच आया, जीव आया, असांजा नेर ठरिया, तव्हां आया। माली कल्चर अकेडमी दादा गोविंद मालीअ जे सरपरस्तीअ हेठि ठाही वई आहे, जंहिंजो मक़सदु आहे सिंधी ॿोली, सिंधी म्यूज़िक ऐं सिंधी कल्चर खे वधाइणु। त असीं उन ॾस में हर साल बर्थडे कल्चरल प्रोग्राम कंदा आहियूं ऐं साण साण जिन सिंधी अदबी खेत्र में या कल्चर खेत्र में योगदान ॾिनो आहे उनजी हिमत अफ़ज़ाईअ लाइ इनाम पिणु ॾींदा आहियूं। मिठी मोहब्बत जो आहे कदो चंद्र, ओ मिठी मोहब्बत जो आहे कदो चंद्र, कॾहिं मां तो धिकिया कॾहिं तूं तो धिके, और उठाई रहने पर हुजन हयाती, उठाई रहने पर हुजन हयाती, ओ कई प्या बिढ़ने पर हुजन हयाती, ओ उठाई रहने। ओ क्या सुना ओ ताड़ी है, हाथ मत करे ताड़ी खबर ओ क्या सुना ओ क्या दुनिया ओ क्या जानी ओ क्या सुना ओ क्या खोया ओ क्या
माली कसे अनाथ है मन ढीया अनाथ है मन ढीया ओ प्रज्ञा मान ढीया। अज जे उत्सव जी अहम कड़ी अवार्ड प्रेजेंटेशन ते पहुंचूं था। उन लाइ दावत थो ॾियां पंहिंजे मुख्य मेहमान दादा राम जेठमलाणी साहब जन खे। दादा राम जेठमलाणी साहब जन सां गॾु असांजा बुज़ुर्ग अदीब अॼु जे दौर जी विजनरी शख़्सियत दादा कीरत बाबाणी साहब, दादा कीरत बाबाणी ऐं दादा राम जेठमलाणी साहब ऐं दादा राम जेठमलाणी साहब जिन खे अर्ज़ु आहे त हू मंच ते अचनि ऐं उन सां गॾु असांजी माली कल्चरल अकेडमी जो को चेयरमैन मुअज़्ज़िज़ मेहमान अॼु जी मुख्य अतिथि श्री राम जेठमलाणी जी जो पुष्पनि सां स्वागत कनि ऐं ताड़ी वेठी हुजे ताड़ी जा ठहाका आया जंहिंजो पूरी हाल गूंजी वेठो। माली कल्चरल अकेडमी तरफां श्री कीरत बाबाणी जो हार्दिक स्वागत करें। हींअर असांजो माली कल्चरल अकेडमी जो चेयरमैन श्री राम जबरानी साहब जिन खे अर्ज़ु आहे त हू माली कल्चरल अकेडमी तरफां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। श्री राम जबरानी। सब खां पहिरीं मां माफ़ी तलबगार आहियां जो कुझु वक़्तु तव्हांखे वधीक वेट करिणो पियो प्रोग्राम शुरू थियण में, पर बारिश मेघ मल्हार जेके हुननि जी रहमत हुई। अॼु असांजा महिमान श्री राम जेठमलाणी, दादा जमटमल वाधवाणी, कीरत बाबाणी साहब ऐं असांजो रंजीत भूटाणी, हुन सां गॾु असांजो भाउ बलदेव मटलाणी ऐं हुन सां तव्हां सभिनी सिंधियत जे शहर आहिनि जिन खे सचपच सिंधी ॿोली ऐं साहित्य जी ओन आहे, फ़ख़्रु आहे। तव्हां अहिड़ी मेघ मल्हार जे हिन मौसम में हिते आया आहियो, असांजी हिमत अफ़ज़ाई कई अथव, तव्हांजो तहे दिलि सां हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, इंसानी तारीख़ में सदा हयात गोबिंद माली हिकु अहिड़ी शख़्सियत हो जंहिंजो सिर्फ़ु जीअण ऐं मरण सिंधियत लाइ हो। मां वञा थो त हुनजे नसुनि में, हुनजे रगुनि में, हुनजे जिस्म में रत न पर सिंधु धारा थी वई। संदसि दिलि सिंधियत सां टिमटा हुई, सिर्फ़ु सिंध ते सिंध भरियल हुई। अहिड़े शख़्स पंहिंजे पूरी जीवन में साहित्य, कला ऐं रंगमंच जे विकास लाइ बेजोड़ कोशिशूं कयूं। उनजी कोशिशुनि हिकु नई राह ॾिनी समाज खे। माली साहिब जेके राहूं, जेके रस्ता असांखे ॾेखारिया, माली कल्चरल अकेडमी उन्हनि ई राहुनि ते पंहिंजे वितार, पंहिंजे शक्तियार तव्हां सभिनी जे साथ ऐं सहकार सां विख अॻियां वधाए रही आहे। हीउ प्रोग्राम हुअं असीं हर साल बम्बई में कंदा आहियूं ऐं उते बम्बई में असांखे पूरो साथ आहे सिंधी समाज जो। ऐं उते अॼु जॾहिं हिन ॻाल्हि जो डिस्कस कयो त शोभा जो चवणो हो त दादा जी इहा ख़्वाहिश हुई त हीउ समर्पित प्रोग्राम सिंध जे असां सिंध हिंद जे कोने कोने ताईं पहुचायूं ऐं उन पैगाम खे असां पहुचाइण लाइ लास्ट सां इहो प्रोग्राम साॻो राम जेठमलाणी साहब जे बंगले ते उन्हनि जी दावत ते कयोसीं दिल्लीअ में। हिन साल असीं पूना में तव्हांजे साम्हूं आहियूं। अॻियां बि असां कोशिशि कंदासीं त माली साहब जो ख़्वाब इहो जेको सुपिनो आहे साकार थिए। कंहिं बि क़ौम जी पहचान जेका आहे उहा हुनजी साहित्यकारनि, कलाकारनि, अदीबनि, शाइरनि सां थिए थी। हुनजी सुञाणप हुन क़ौम जी, छाकाणि उहे हुन क़ौम जा सरमोर आहिनि, सरमायो आहिनि, ज़ख़ीरो आहिनि, पूंजी आहिनि। इतिहास त किथे इहो बि ज़िक्र करे थो त जेकॾहिं कंहिं मुल्क ते कहा थी आहे त सभ खां पहिरीं साहित्यकार, कलाकारनि, शाइरनि ऐं हुन मुफ़क़रनि ऐं उन्हनि जेके विद्वान आहिनि उन्हनि खे वधि में वधि हिफ़ाज़त सां, उन्हनि खे वधि में वधि हिफ़ाज़त वारी जॻह ते रखियो वेंदो हो, उन्हनि खे वधि में वधि सलामती ॾिनी वेंदी हुई। इन लिहाज़ खां त जे मुल्क तबाह बि थी वियो त इहे वरी मुल्क खे जोड़े सघंदा। त इहे असांजे सिंधी समाज जा जेके अॼु असांजा ॻाइणा आहिनि, साहित्यकार, कलाकार, माली कल्चरल अकेडमी पंहिंजे हर साल
उन कलाकारनि जो सम्मान करे थी, साहित्यकारनि जो उन जी जेका राशि आहे मां तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त अवॉर्ड सां जेको असीं कैश अमाउंट ॾियूं था उहो हमेशह असांखे दादा राम जेठमलाणी ते ॾिनो आहे। पर मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुसि त हुननि जी दिलि कलाकारनि जे लाइ कला जी कायल आहे। वेझड़ाई में मां सिर्फ़ु 2 मिंट ॻाल्हाए हुननि जो किसो ॿुधाईंदुसि। वेझड़ाई में लंडन वञणु थियो सिंधी सम्मेलन ते, ऐं हिकु शाम मूंखे जेठमलाणी साहिब सां अकेलो रोहां करण जो मौक़ो मिलियो। उन वक़्तु सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि थी त कहिड़े साहित्यकार या कहिड़े कलाकार जी छा हाल आहे, हुनजो छा आहे। त हुनखे कंहिं हिकु साहित्यकार जी ख़बर पई त हुननि जा लफ़्ज़ राम हिनखे जेको बि खपे तूं ॾेई अचिजांइ। मूं चयो दादा जेको बि मतिलबु जेको बि खपे हुनखे जेका बि मदद खपे तूं ॾिजांइ। त हिन जी दिलि साहित्यकारनि ऐं कलाकारनि लाइ हमेशह धड़के थी। मां चाहींदुसि ॿियो असांजो मुख्य महिमान असांजो अॼु जो वक़्त जो सभापति आहे जमतमल वाधवानी साहब। हिन उमिरि में बि हुननि खे जेका लगन आहे सिंधी ॿोली सेखारण जो जेके उहे क्लासिस हलाए रहिया आहिनि नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जे मार्फत, मूंखे तजुब लॻंदो आहे त हिन उमिरि में उहे जेतिरो कमु करे रहिया आहिनि उहो हिकिड़ो चमत्कारी इंसानी करे सघे थो। हुनजो कार्य बि हिकु तौरीकी योगदान करे लिखियो वेंदो। हीरत बाबाणी साहब जंहिं पंहिंजी पूरी जीवन हर क्षेत्र में पोइ उहो राम जेठमलाणी सां गॾु सिंधी ॿोलीअ खे 8 शेड्यूल में आणण जी कोशिशूं हुजनि या सिंधी ॿोलीअ सां या सिंधी समाज सां थींदड़ के बेइंसाफ़ी हुजनि, हमेशह हुन झंडो हथ में खयो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं उहा हुननि जी शक्ति क़ाइमु आहे। ही 19 साल जा नौजवान आहिनि टई। मां चाहींदुसि त हिननि नौजवाननि जे हानर में तव्हां सभु उथी करे स्टैंडिंग ओवेशन जो ही उहे त्रिमूर्ति आहे जंहिंखे असांजे सॼे सिंधी जो समाज खे लाल आहे, लाल रहंदो। धन्यवाद। अॼु जे मुख्य मेहमान श्री राम जेठमलाणी साहब जिन खां 10,000 जो चेक ऐं माली कल्चरल अकेडमी तरफ़ां ही महीने में दूसरी कार्यक्रम करना है। असांजे अदीबनि लाइ असांजे बुज़ुर्गनि लाइ उन्हनि जी शान में उन्हनि जे मान में ज़बरदस्त ताड़ियूं वॼायो लॻे त सिंधी जाती उन्हनि खे क़दुरु करे सिर्फ़ु माली कल्चरल अकेडमी न पर पूरी जाती सच हीअ सिर्फ़ु अजरत न आहे पर सचपच त उहा लोई आहे, उहा इज़त आहे जेका सूरज ॾिसी वधीक नज़र करे रहियो आहे असांजी भेण शोभा माली। माली मुझो दोस्त हो, बतिकियूं जेके जो फोटो आहे सॼी उमिरि गुज़री वई इन जो संगीत ॿुधी ॿुधी, पर जॾहिं छॾे वियूं असांखे हर साल उन्हनि खे यादि त कयूं था ऐं यादि करणु हिकु तरफ़ खां ॾिसजे त ख़ुशी जी ॻाल्हि आहे, पर साॻे वक़्तु ग़म जी ॻाल्हि बि आहे छो जो विछोड़ो बि यादि थो अचे। ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे जो माली साहब जो नालो रखी असीं सिंधी सभ्यता खे हलाईंदा अचूं था, उनखे क़ाइमु रखणु था चाहियूं ऐं सिंधी सभ्यता जो मुख्य में मुख्य जेको जुज़ो आहे सा आहे असांजी सिंधी ॿोली, असांजी साहित्य, असांजा शाइर, उहो शाह अब्दुल लतीफ़ हुजे या सचल हुजे या ॿिया अॼुकल्ह जेके असांजा मॉडर्न शाइर आहिनि इन्हनि जी। ऐं जॾहिं मां कूज अख़बार पढ़ंदो आहियां, इहा ई हिकिड़ी अख़बार आहे या मां चङी तरह पढ़ंदो आहियां छो जो मोकिलींदो आहे हमेशह ऐं प्रेम मोहबत सां, त ख़्यालु थींदो आहे जंहिं हिन यार हेॾी मोहबत ॾेखारी आहे त
इन जे लाइ मां घटि में घटि 2 कलाक वेही अख़बार चङी तरह पढ़ां पर जॾहिं पढ़ंदो आहियां त सम्झंदो आहियां त सिंधी साहित्य असांजी जेका आहे सा ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदी ऐं घटि में घटि जेसिताईं मां जीअणो आहियां तेसिताईं सिंध साहित्य जो वार मुंहिंजो कोन थींदो। जमट यार तुंहिंजी मां जेतिरी साराह करियां उहा घटि आहे। सिंधी साहित्य जे लाइ जेको तूं कमु करे रहियो आहीं, सिंधी जे इल्म लाइ ऐं शिक्षा लाइ जेको कमु करे रहियो आहीं, तंहिंजे लाइ तूं कीरूं लहणियूं ऐं सॼो सिंधी समाज जेको आहे तुंहिंजो शुक्रगुज़ार आहे। कीरत सिंधी ज़बान ऐं ख़ासि करे सिंधी लिपीअ खे ज़िंदा रखियो आहे। यादि हूंदो कीरत खे जॾहिं मां नौजवान हुउसि 24-25 महीने जो, हाणे मां 81 साल जो आहियां, तॾहिं मूं वटि आयो हो ऐं चयईं त सिंधी लिपीअ ते ॾाढो ख़तरो आहे। मूं चयो यार चङो करियूं था कुझु हिन जो बंदोबस्तु। पोइ हिंदुस्तान जो जेको संविधान उन में ठहियो, 4 आने में किताबु मिलंदो, उहो खणी वञी मुंबई हाईकोर्ट में पहुता थी वई। पोइ साम्हूं असांजे वॾा दंग, वॾा इंफ्लुएंशियल पॉलिटिशियन्स जे सभु हुआ ऐं असांजा ख़ासि सिंधी भाउर जेके चवनि पिया त न इहा सिंधी लिपि छॾियो ऐं देवनागरी शुरू कयो। उन्हनि सां असांजो मुक़ाबिलो थियो राति मुंबई हाईकोर्ट में। असां ॿिन्ही जी विजय उहो फ़ैसिलो क़ाइमु आहे मुंबई जे म्युनिसिपल स्कूलनि में ऐं उते सिंधी लिपीअ जो उन्हनि खे बंदोबस्तु करिणो आहे। जेकॾहिं 10% पेरेंट्स चवनि त सिंधी लिपीअ में असांजा ॿार सिखंदा त हुननि खे पाबंदी आहे त हुननि जे लाइ मैसर कनि फ़ैसिलो करे बंदोबस्तु कनि हुननि लाइ। तो यार ही वॾो सिंधी साहित्य जो ऐं सिंधी लिपीअ जो हिकिड़ो रक्षक आहे ऐं ही त अॼु मॉडर्न इंटरनेट जेको अख़बार कढे थो या ग्लॉसी मैगज़ीन पढ़ंदा हूंदा आहियूं चङी तरह ऐं वाह शानदार मैगज़ीन कढी अथसि ऐं जेतिरी असांजो सिंधी समाज जेतिरो ई शानदार आहे ओतिरो ई हुन पंहिंजे अख़बार में पंहिंजे मैगज़ीन में ॾेखारियो आहे त असां सिंधी में करे शानदार। ख़ुशी आहे साल असांजी सिंधी सम्मेलन थींदी आहे, कॾहिं लंडन में, कॾहिं न्यूयॉर्क में, कॾहिं ऑर्लैंडो में, घणनि ई जॻहियुनि ते कंदा आहिनि। पर हीअ जेका लंडन में कॉन्फ्रेंस थी हींअर महीनो खनि में, उन में हिकिड़ो अज़ीम फ़ैसिलो कयो वियो आहे। अज़ीम फ़ैसिलो इहो कयो वियो आहे त असीं हिकिड़ी सिंधी ग्लोबल एसोसिएशन ठाहियूं था जंहिंमें सिंध जा जेके मुस्लमान सिंधी आहिनि जेके पाकिस्तान में रहनि था ऐं उहे तमामु बेज़ार आहिनि पाकिस्तान खां ऐं उहा ॾाढी वॾी कोशिशि करे रहिया आहिनि त सिंधी साहित्य खे असीं क़ाइमु रखूं ऐं सिंधियुनि जी जेका आइडेंटिटी आहे, जेको वजूद आहे, उन खे असीं मज़बूत करियूं। उन्हनि खे बि असां पाण सां ॻंढियो आहे ऐं मां सम्झां थो त तव्हां सभिनी जी असां सां मदद मिलंदी, समर्थन मिलंदो त इहा तव्हां सिंधी ग्लोबल एसोसिएशन खे हिकिड़ी ज़बरदस्त ऑर्गेनाइज़ेशन कराए सघो जा सिंधी साहित्य ऐं सिंधी सभ्यता जी बर्दाश्त सॼी दुनिया में करे। मूं चयो त मूंखे ही लंबा भाषण न वणंदा आहिनि, तंहिंजे करे मां माफ़ी थो घुरां जेकी मूं वधीक ॻाल्हाए वेठो आहियां तंहिंजे लाइ माफ़ी थो चाहियां तव्हांजी ऐं उमेदु थो करियां त हीउ मनोरंजन जो प्रोग्राम हींअर शुरू थींदो ऐं शोभा तूं त मुंहिंजी टिकी आहीं तो बि कीरियूं लहणियूं जो हीउ कमु करे रही आहीं। उमेदु हीउ कमु जारी रखंदी हमेशह। थैंक यू। मेरा त असीं पंहिंजे हिकिड़े लाखीणे लाल खे श्रद्धांजलि ॾियण लाइ हिते इकट्ठा थिया आहियूं ऐं जीअं त हू संगीत जो कोडियो हो त खेसि संगीत श्रद्धांजलि हिते ॾिनी वई आहे ऐं हिन खां पोइ बि जेकॾहिं को संगीत जो कोडियो मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त माली लखनि में न पर करोड़नि में हिकिड़ो माली मुंहिंजो गंगो जो यार हो। असीं इनसेपरेबल लेके हलंदा हुआसीं। माली ऐं कीरत तहरीक जे अंदरि इनसेपरेबल जुदा न थियणो आहे।
पर पोइ मथे आहे त केरु कोन, पर पोइ दिलि खे ख़ुशि करण लाइ चइबो त भई मथे असांखे अलॻि करे छॾे, मथे असांखे अलॻि, मथे आहे कुझु कोन, पर नेत अलॻि करे छॾे असांखे। इहा दुख वारी ॻाल्हि आहे। मां रुॻो हिकिड़ी गुस्ताखी कंदुसि त भेण शोभा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ॿ छोकिरियूं ऐं हींअर असांजे अॻिते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ॿ नींगरियूं, मां त चवां नींगरियूं ऐं छोकिरियूं न चओ, ॿ सतारा आहिनि। ॿ सतारा आहिनि जेके असांखे माली ॾेई वियो, पर वरी पाण सां खणी वियो, वरी पाण सां खणी वियो। विच में चंड आहे, पासे खां ॿ सतारा आहिनि। आईंदे जेकॾहिं असीं मुशाबत कयूं त मालीअ खे चंड ऐं हिननि ॿिन्ही नींगरियुनि खे सतारा कयो। मां अर्ज़ु कंदुसि जे वक़्तु सभापति जनाब वाधवानी साहिब खे त हू बि ॿ लफ़्ज़ पंहिंजे आशीर्वाद जा ज़रूरु। मां राम सां घटि ॻाल्हायां ऐं भाषण न कंदुसि, हिकिड़ी कहाणी ॿुधाईंदुसि। हिकिड़ो राजा हूंदो हो, सॼो ॾींहुं परेशान रहंदो हो त मुंहिंजी रयत दुखी आहे, मूंखे हेतिरा मामला आहिनि, इंसाफ़ पूरी तरह नथो थिए, मुंहिंजूं राणियूं चङी तरह नथियूं हलनि, रुॻो ज़ेवरनि ऐं कपिड़नि जे पुठियां आहिनि, इन करे ॾाढो परेशान हूंदो। पर पंहिंजे जॾहिं रूम में वेंदो हो या हॉल में वेंदो हो त ॾिसंदो हो हिकिड़ो नौकर आहे जेको गीत पियो ॻाए, सफ़ाई पियो करे, पर गुनगुनाए पियो, ॾाढो कुझु नचे पियो। हुनखे ॾिसी ॾिसी भाई मां अहिड़ो शाहूकार राजा, मां एतिरो दुखी ग़रीब वारो वीचारो, उनखे हेॾो ख़ुशी छो आहे? उनखां घुराए पुछाई छो? चई साईं तव्हां रहण लाइ घर ॾिनो आहे, पघार तमामु सुठी था ॾियो, खाधो पीतो तमामु सुठो आहे, कमु मुंहिंजो हल्को आहे, मां ख़ुशि न थींदुसि छा थींदुसि? ॿार तमामु सुंदर आहिनि, पढ़नि था चङी तरह, त ख़ुशि थींदुसि न छा थींदुसि? ॿियो मूंखे छा खपे दुनिया? आख़िर हिकिड़े ॾींहुं वज़ीर खे घुरायो राजा, चई भाई मां दुखी, मूंखे सभु कुझु आहे, तॾहिं मां चिंतित आहियां, पर हीउ जेको माण्हू आहे उहो कीअं ख़ुशि थो रहे, इन जी ख़बर चार कम ॿुधाए। चई आओ मां ॿुधाईंदुसि। 2-4 ॾींहंनि खां पोइ उहो वज़ीर 99 गिनियूं हिकिड़ी ॻोठरीअ में विझी ऐं हुनजे दर वटि छॾे आयो सुबुह जो सवेल। जॾहिं माण्हू उहो ॿाहिरि निकितो नौकर, त ॾिठा इहे ॻोठरी पई आहे, ॻोठरी खयई, ॻोठरी अंदरि घर में खणी वियो, खोलियाई, ॾिठाई गिनियूं पयूं आहिनि, वात फाटी वियुसि, ॻणियाई ॾिठाई 99 गिनियूं अंदरि पयूं। हुन चयो भई 99 गिनियूं कीअं आहियूं? इहो त ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे, हिते त 100 हुअणु खपनि, न त 99 गिनियूं त थींदियूं कोन्हनि। ॿारनि खां पुछाई, ॿियनि खां पुछाई, बाग में वञी ॻोल्हाई त ॿी किथे गुम थी वई। ऐं आख़िर चिंता जे दर त मां कीअं बि करे हिनखे 100 कीअं बणायो, ऐं इहा हुनखे चिंता लॻी वई। त पोइ हुनजो ॻाल्हाइणु, डांस करणु, घुमणु फिरणु, चङी तरह हलणु चलणु बंदि थी वियो। हमेशह इहो दिमाग़ में वीचारो त मां 100 गिनियूं कीअं करे सघां। अॼु सिंधियुनि जी हालत उहा आहे त उन्हनि 100 गिनियुनि जे पुठियां पिया ऐं उन लाइ परेशान। इन करे हुननि जो सॼो आराम गुम थी वियो आहे, पैसनि जे पुठियां। सुबुह जो 7 खां वठी राति जो 10-11 ताईं तव्हां सिंध वर्क में वञी ॾिसो त कीअं था कमु कनि, अहिड़े नमूने थी वियो आहे। हाणे मां हिन फंक्शन ते ॾिने लाइ आयो आहियां, इहा पोज़ीशन कीअं बदिलिजे जो जेका माण्हू परेशान आहिनि दौलत जे पुठियां, उहे सिंधियत जे पुठियां कीअं परेशान। माली उन्हनि मां हिकिड़ो, मां उन्हनि सभिनी सां प्यारु कयां थो, मुहबत कयां थो, इज़त कयां थो, आदर कयां थो, जेके सिंधी ॿोली ऐं सिंधियत खे बचाइण लाइ परेशान थियनि था। त मां सम्झां थो त जेकॾहिं असां मां के बि अहिड़ा जवान निकिरनि जिन जी रोम रोम में, बूंद बूंद में, रक्त जे हर हिकु नाड़ में हुनजे सास सास में या सिंधियत वसे, सिंधी ॿोली वसे, ऐं उन लाइ परेशान थियनि ऐं उन क्लब में जॉइन थियनि जेका 99 जी क्लब हुई उन राजा जी, त उन क्लब में जॉइन थियनि त मां सम्झां थो मुंहिंजो अचणु सफलो थियो ऐं अहिड़ो मैसेज हिकिड़ो वञे त सिंधी ॿोली सिखनि। अॼु मूंखे ख़बर पई त पुणे में बि काफ़ी क्लास शुरू थिया आहिनि, नगर में बि काफ़ी स्वागत थिया आहिनि, सांगलीअ में बि शुरू थिया आहिनि, ऐं केतिरा हाणे जिन पहिरें सर्टिफिकेट कोर्स पास कयो आहे, डिप्लोमा कोर्स में जॉइन थिया आहिनि ऐं वॾे पैमाने ते उहे क्लास हली रहिया आहिनि। हिन करे मां सभिनी खे कंदुसि इस्तदा
तो सिंधी बोली सिंधी संगठन पंचायतुनि जो एसोसिएशन जो सॼे हिंदुस्तान में थिए ऐं उन्हनि खे हिकिड़ी धुन हुजे त सिंधियत खे कीअं बचायूं, सिंधी समाज खे कीअं बचायूं, सिंधी समाज में जेकी कमज़ोरियूं आहिनि, ॾेखाव आहे, ॾेती आहे, पैसे जी धुन आहे, उन सभ खे कीअं पार करे उन्हनि कमज़ोरियुनि खे दूर करे असीं हिन समाज खे वधीक वधीक नोबेल बणायूं, इहा मुंहिंजी इच्छा आहे। धन्यवाद। और हिता सां हर साल जुदा जुदा शहर में प्रोग्राम करे सिंधियत जो पैगाम असां करे हलंदासीं। महिरबानी। मुंहिंजा दोस्तो, प्रोग्राम पूरो न थियो आहे। हिकिड़ो 25 मिंट जो नाटक आहे। बम्बई जा ख़ासि कलाकार 12 ॼणा आर्टिस्ट हिकु सुठो नंढो अॼु जे दौर जो अॼु जे हालात जे हिसाब सां ड्रामो ठाहे SP मेघाणी जी हिदायत करे में खणी आया आहिनि। तव्हां सिंधियत जा शहदाई आहियो, मूंखे उमेद आहे त कोई बि पंहिंजी सीट न छॾे। बस 5 मिंट में तैयारी करे वो ड्रामो तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। 5 मिंट जो ड्रामो आहे। तव्हां खिलंदे खिलंदे बिल्कुलु 5 मिंट ई गुज़री वेंदा, ख़बर न पवंदी। ऐं मां जेठमलानी साहिब खे बि अर्ज़ु कंदुसि त उहो असां सां हुन ड्रामे में रहनि। यस ऐं हिन ड्रामे जो प्रीमियर शो आहे तव्हांजे नगर में, त उन्हनि कलाकारनि खे ज़रूरु हिमथाईंदा ऐं पंहिंजो साथ ॾींदा। महिरबानी। हार्दिक स्वागत आहे। माण्हुनि खे मुंहिंजो भाषण कीअं ॾाढो सुठो सर, ॾाढो सुठो। ऐं माण्हुनि ऐं माण्हू छा त ताड़ियूं वॼायूं। छा त ताड़ियूं वॼायूं, छा त ताड़ियूं वॼायूं। भाषण जो हिकु अखर सम्झ में न आयो, रुॻो ताड़ियूं ॿुधण में पयूं। बोले तो ताड़ियूं वॼाइण वारे खे सम्झाए कोन हो। पॉकेट में 2.5 माण्हू मिलंदा। अरे माण्हू त पाण सोचनि था कॾहिं जो भाषण पूरो थिए, जिंद छुटे, मथां नाश्तो मिले, जान छुटे, घर में सुठी ऐसा तव्हांजी त उनजी कमाल करे छॾियो। भाषण ख़राब हो छा ॻाल्हायो? मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां ॻाल्हायो छा हुन? मां छा कयां? मूंखे सीमा जेको भाषण लिखी ॾिनो मां उहो ई लिखियो। न सर, मूं तव्हांखे पूरा 2 पेज लिखी ॾिना हुआ ऐं तव्हां 2 लाइनूं बि न चयो। मूंखे ख़बर आहे तो 2 पेज लिखी ॾिना, पर उहो जो हुन पंखो हेॾो तेज़ हलायो, मां जेसिताईं नथी करे इहे कुझु ॼाण अब वो मूंखे एतिरो त यादि हो। हारो बैंडो पर माण्हू ताड़ियूं त वॼाइनि न। छा न वॼाईंदा? सिंधी चीफ गेस्ट न हुजे त केॾी ख़राबु न। माण्हू छा चवंदा? तव्हांजो फंक्शन आहे घणे बजे? 4 बजे जो ॾाढो मुश्किल थींदो। 12 साढे 12 ताईं पहुचण जी कोशिशि कंदा। पर 12 साढे 12 ताईं हेमा मालिनी थोड़ी कर सके। हा तव्हां हीअं कयो न, हेमा मालिनी खां पुछो जे टाइम सां अचे थी त असां एडजस्ट कंदासीं। हा तो ठीक है ना। चेक को तव्हां इन्विटेशन कार्ड छपाए तो चेक को तव्हांखे सीमा ॾेई ये जेकॾहिं कुझु खाई पी वञो आहे नार त हवले सटे तव्हां तकलीफ़ न कर, असांखे जरा ॿिया बि कम आहिनि। इन्विटेशन कार्ड हाँ तो इन्विटेशन कार्ड थोड़ा झझेरा मोकिलिजो छो त मां पंहिंजे यारनि दोस्तनि मिटनि माइटनि खे वीआईपी सिंधी हाँ मूंखे बि घुराइणो पवंदो न सभिनी फंक्शन खे। अच्छा ठीकु आहे। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि त चवां थो, उहो जेको तव्हां फाउंडेशन स्टोन लॻाईंदा उन ते मैटर छा लॻल आहे उहो तव्हां सीमा सां कॉन्टेक्ट। हा सीमा सां कॉन्टेक्ट। पर सिर्फ़ु एतिरो कमु ज़रूरु करियो जीअं मां हेमा मालिनी जे मथां मुंहिंजो नालो हेमा मालिनी जे मथां चलो साईं। हाँ पर चेक जरा हाँ चेक ॾींदा चेक वारो सीमा सां तव्हां कहिड़ी संस्था जी पंहिंजी आहे? असां लेडीज़ संस्था स्कूल हेमा मालिनी ईंदी? हा फंक्शन ते हेमा मालिनी सर, मां बि न वञा। अरे तूं ज़रूरु वञणी आहे। तूं क्या हेमा मालिनी घटि थोड़ी आहे पर तोखां सवाइ मां ॿिए खे फंक्शन ते वेंदो आहियां। मां छा करे आहियां? चोरी ते कयो। सिंधियुनि जे मथे
सुनील तो ॻाल्हायां, जरा सर खे फोन ॾिजे। हाँ हाँ हिक मिनट सर असांजे मैनेजर माखीजा जो फोन आयो। हाँ कहिड़ा हाल आहिनि बाबा? हाँ बस ठीक है। सर तव्हांखे मां ॿिनि चइनि ॾींहंनि खां कॉन्टेक्ट पियो कयां, पर तव्हां सां कॉन्टेक्ट ई नथो थिए। बस हर दफ़े इहो ई मैसेज थो मिले तव्हां कंहिं फंक्शन ते बिज़ी आहियो, कंहिं उद्घाटन ते विया आहियो। सर छा आहे भला एॾा बिज़ी लॻा पिया आहियो ऐं तव्हांजो मोबाइल पिणु ऑफ पियो अचे। अरे बाबा छा कजे, मोबाइल इन करे ऑफ आहे जो एतिरियूं संस्थाऊं आहिनि शहर में, सभु था फोन कंदा हिते अचो, हिते 2 बजे हिते अचो, हीअं कयो हीअं कयो, इन करे मुंहिंजो फोन बंदि करे रखियो आहे। खैर तूं ॿुधाए भला कीअं फोन कयो अथई? बस सर कल्ह मार्केट जहिड़ा सुठो हो, शेयर विकिणण जहिड़ा हुआ, पर सर तव्हांजी परमिशन बिना किथां विकिणे सघंदुमि मां। ठीकु आहे त मां हाणे विकिणी छॾिया। सर अॼु मार्केट डाउन आहे। अरे डाउन आहे त ख़रीद कर, पोइ जीअं एवरेज ठही पोइ विकिणी छॾ। सर ख़रीद करण लाइ नाणे जी त ज़रूरत आहे, उहो किथां ईंदो? बैंक वारनि ओडी ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। इन ॻाल्हि ॿुधो, तूं मैनेजर आहीं, इहे सभु शयूं तूं मैनेज कर, सम्झे? आहिनि तव्हांजे लाइ सभु ख़तम कंदा। छो न लिखंदा? अरे एतिरा पैसा वरिता त हू एतिरा दान वरिता त छो न लिखंदा? देखा जाए वो हेतिरी समाज सेवा कई आहे, हेतिरी सिंधी जी सेवा कई आहे, पद्मश्री त मूंखे ई मिलणु घुरिजे। बराबर वध में वध हार तव्हां पाता, वध में वध रुपयूं तव्हां कटियूं आहिनि, वध में वध चीफ गेस्ट तव्हां थिया आहियो। इहा का घटि सेवा? वॾी सेवा आहे, वॾी सेवा। सभु ठीक थी वियो न? सर दबो ई गुल। असां रोड ते अची वियासीं। बस हाणे त ईअं थो लॻे सभु ज़मीनी जाइदाद विकिणे करे मार्केट जो कर्ज़ चुकाइणो पवंदो। तूं चई छा थो? ॻाल्हि ॿुधो, इन खां बचण वास्ते कोई रस्तो ॻोल्हे तूं? कोई रस्तो कोन्हे सर, कोई रस्तो कोन्हे। अरे हिन ॻाल्हि हलो 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 रोड ते अची वियासीं। अरे जिथे शेयर मार्केट तो मुंहिंजो भरोसो हो, उन शेयर मार्केट त मूंखे पढ़ाए छॾियो। सभु चेक वापसि ईंदा, सभु ॾेणदार अची साम्हूं बीहंदा, मुंहिंजी त क़िस्मत सुठा। घर खां ॿाहिरि न निकिरंदा, कुक बण लाइ ॿ फुल्का त खपनि न। हिमत मर्दा मदद खुदा, हिमत कयो सभु सवाई थी वेंदी। रस्ते में बि उथी तूं मूंखे रोज़ सुबुह जो उथी करे समोसा ठाहे ॾींदी ऐं मां ही समोसा खणी अची करे हिते विकिणंदो आहियां। एतिरो ई न, मुंहिंजे लाइ मानी ठाहे खणी ईंदी आहे ऐं हिते अची करे मुंहिंजी बाहि में विझी ॾींदी आहे। भाई समोसा का ॾिजो। हाँ हाँ बाबा, घणा ॾियांव? 2। अरे नारद तूं यार तूं के ना मां ना ॿुधो न ऐं मां तव्हांखे कोन सघां। अरे नाराज़ हो, मां तुंहिंजी भाभी लक्ष्मी ऐं तुंहिंजा सेठ नारायण दास। सेठ आहे न, सेठ हो। अञा ताईं मुंहिंजे 2 ॾींहंनि जी पघार बाक़ी अथसि ऐं मुंहिंजा ॾींहं अहिड़ा ख़राब कोन थिया जो रस्ते में वेही हिकु समोसा विकिणंदड़ हुआ, उन वटि मां नौकिरी कयां। समोसा ॾियो त मां ॿिए खां वठी वठां। ॾियूं था भाई, ॾियूं था। ॿिनि ॾींहंनि जी पघार ॾेई रखो न, एडजस्ट करे छॾियो। लक्ष्मी ॾिसंदी हिन में मुंहिंजो फोटो छपी करे खां पोइ आयो। हे ॾिसो हेठां लिखियलु आहे दानवीर सेठ नारायण दास। दानवीर सेठ नारायण दास जो सम्मान कंदे असांखे ॾाढो फ़ख़ुरु थो महसूसु थिए, जंहिं हिन संस्था खे 2 लख रुपया दान ॾिनो। 2 लख रुपया दान ॾियण वारो अॼु 20 रुपए वास्ते मोहताज आहे, 20 रुपए वास्ते मोहताज आहे। साईं मुंहिंजी घरवारी मुंहिंजे लाइ
चाय खणी आई आहे अचो त उन वही थोरो खां अब्बा दानो पाणी त नसीब जी ॻाल्हि आहे हिन त तुंहिंजो दानो पाणी मां भाई तो हिन ते तव्हांखे बि दानो पाणी लिखियलु आहे न त अलाए हिन पासे कीअं दर्शन ॾिनो आहे तव्हां अॻु त तव्हांखे कॾहिं हिन पासे ॾिठो ई कोन्हे हाणे महिरबानी करे न कजो जेका रुखी सुखी आहे अचो गॾिजी खाऊं था अब्बा सिक ऐं प्यार सां आशियल शइ रुखी सुखी न स्वादी थींदी आहे